लाड़काने खां जावेद पीरज़ादे जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने में गुज़िरियल ॾींहुं पुलिस हिरासत में फोत थी वियल नौजवान साहिल सोलंकीअ जो लाश वली थाणे जे लाकअप मां हथ अचण वारे वाक़े जी आईजी सिंध गुलाम नबी मेमण नोटिस वठी छॾियो आहे। वाक़े जी जांच लाइ डीआईजी ट्रेनिंग सिंध फैज़ुल्लाह कोरेजो खे जांच ऑफिसर मुक़ररु करे छॾियो, जेको 5 ॾींहंनि अंदरि जांच मुकमल करे आईजी सिंध हवाले कंदो। होॾां एसएसपी लाड़काणो मीर रोहल खोसो वाक़े वारे वक़्तु ड्यूटीअ ते मौजूदु जमादार इलाही बख़्श खोसे नंढे मुंशी तुफ़ैल उमरानी सिपाही ख़ालिद हुसैन खे मुअतल करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ अॻूणे एमपीए मौसम अली खान अब्बासी जन वली था मोहल्ला पहुची करे बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान साहिल सोलंकी जे वारसनि सां ताज़ियत कई ऐं गहरे ॾुख जो इज़हार कयो। हुन चयो त मां हिन ॾुख जी घड़ीअ में मुतासिरनि ख़ानदान सां बराबरि जो शरीक आहियां। अॻूणे एमपीए मौसम अली अब्बासी मुतासिर ख़ानदान खे हिन ॾुख जी घड़ीअ में अकेलो न सम्झे, असां क़ानूनी इख़लाक़ी मदद कंदा रहंदासीं। जॾहिं त एसएचओ वलीद अब्दुल रज़ाक टगर, वॾे मुंशी अयाज़ सरगाणी ऐं तशदुद कंदड़ बासर अली हसन कहरी ख़िलाफ़ अञा ताईं का बि कार्रवाई अमल में न आई आहे।